नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां क़ौमी शाहराह ते डाली मोरी स्टॉप वटि तेज़ रफ़्तार टालर जो ॿिनि मोटरसाइकिल सवारनि खां ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो पंजाब जे शहर रोआलावली ज़िलो मुज़फ़रगढ़ वासी वज़ीर अली मौके ते चीपाटजी फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿियो ॼणो लियाकत अली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे बेहोशी वारी हालत में भरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेसि तबे इमदाद ॾिनी पई वञे। भरिया सिटी पुलिस इतला ते वाक़े वारे हंधि पहुची फ़ौती जो लाश खणाए भरिया अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश पंजाब जे शहर मुज़फ़रगढ़ रवानो कयो पियो वञे। ॿिए पासे पुलिस टालर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त टालर ड्राइवर मौके वारे हंधि तां फरार थी वियो आहे। इन मौके ते फ़ौती जे मारूट अकबर ॿुधायो आहे त असां पंजाब जे शहर मुज़फ़रगढ़ खां 3 मोटरसाइकिलनि ते ॿ ॼणा थी कलंदर जी ज़ियारत लाइ सेवन शरीफ वञी रहिया हुआसीं त भरिया वटि हिकु मोटरसाइकिल सवार सां हादसो पेश आयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।